दड़ो वेझो यूनियन काउंसिल मुरादपुर में वाली शाह से मनाले जी खाटी न थियण खिलाफ ॻोठनि जे 10 ॻोठनि जे रहवासियुनि पारां बेलो रोड ते लोठिया स्टाफ ते एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। वाली शाह से मनाले जी खाटी न थियण खिलाफ ॻोठ सुलेमान लोठियो, ॻोठ नूर मोहम्मद टांडाई, ॻोठ अब्दुल्ला सोढो, ॻोठ सोमार मल्हा, ॻोठ मोहम्मद खान सोलंगी ॿियनि रहवासियुनि पारां एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। ॻोठाणनि सुलेमान लोठियो, मुमताज सोढो, असलम सोलंगी ऐं वली मोहम्मद टांडाई जी अॻवानी में दड़ो बेलो रोड ते लोठिया स्टाफ ते एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे, जंहिं सबब ट्रैफिक मुअतल थी वई। इन मौके ते ॻोठाणे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वाली शाह से मनाले जी 2010 खां अॼु ॾींहं ताईं खाटी न कराई वई आहे, जंहिं करे सिम नालो गंद कचरे ऐं गाह सां भरिजी वियो आहे। हुननि चयो त बरसातुनि सबब सिम नालो ओवरटॉप थी वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा लॻी रहिया आहिनि। सिम नाले जो पाणी सवें एकड़नि ते पोखियल सारियल फसल खे ॿोड़ी तबाह करे छॾियो आहे। ॻोठनि जे चो तरफ़ पाणी बीठल आहे। इम्कानी बरसात पवण जी सूरत में ॻोठनि जे ॿुॾण जो ख़दशो आहे। हुननि वधीक चयो त दाहूं करे थकिजी पिया आहियूं, पर केरु ॿुधण लाइ तयार न आहे। मजबूर थी रोड ते निकिरी एहतजाज करे रहिया आहियूं। हुननि मुतालबो कयो त वाली शाह से मनाले जी खाटी कराए वधीक नुक़सान खां बचायो वञे। ॿी सूरत में अदालत जो दड़ खड़काईंदा। ॻोठनि खे ॿुॾण खां बचायो, ॻोठनि खे ॿुॾण खां बचायो, ॻोठनि खे ॿुॾण खां बचायो। वाली शाह सुमनाले जी खाटी करायो, वाली शाह सुमनाले जी, वाली शाह सुमनाले जी खाटी करायो, वाली शाह सुमनाले जी खाटी करायो। ॻोठनि खे बचायो, ॻोठनि खे बचायो, ॻोठनि खे ॿुॾण खां बचायो, खाटी करायो, वाली शाह सुमनाले जी खाटी करायो, वाली शाह सुमनाले जी खाटी करायो।